ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 27 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त देवराज इंद्र ॾाढो शर्मिंदो थी श्री कृष्ण भगवान खां रखेश्वर ऐं कामधेनु गांइ समेत अची माफ़ी वठण लॻो। तॾहिं श्री कृष्ण भगवान खे घणी ई आजिज़ी ऐं निमाणाईअ सां वेनती कयईं त मुंहिंजा अपराध खिम्या करियो, मूं ते दया करियो। तंहिंखां पोइ कामधेनु रकेश्वर कृष्ण भगवान खां आज्ञा वठण लॻी त असां गंगा जो पाणी तव्हांजे सनानु कराइण वास्ते आंदो आहे। तव्हां आज्ञा ॾियो त तव्हांखे सनानु करायूं। सभई चयो जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 27 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था, जॾहिं राजा इंद्र ऐं कामधेनु गांइ ॾाढी निमाणाईअ सां इहा स्तुति गिरधारी महाराज जी कई, तॾहिं श्री कृष्ण कृपा सागर दयाल थी चयो, हे इंद्र, तूं कामधेनु गांइ खे पंहिंजे अॻियां वठी मुंहिंजी शरण में आयो आहीं। तंहिं करे मूं तुंहिंजो अपराध खिम्या करियो। हे इंद्र, ॿुध, अपमान करण करे धर्म छुटी मन में अज्ञान अचे थो ऐं मूर्खताई करण ते सिवाय दुख जे सुख कॾहिं बि नथो मिले। ऐं संसारी माण्हू त फ़क़ति थोरी हुकूमत ऐं दौलत पाइण सां भुलियो था वञनि। तूं त अरबनि खरबनि खां ज़्यादा दौलत ऐं इंद्रासन जो राज रखी थो। तो ईअं कयो त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। मां दया करे राज ऐं धन जे अपमान लाइण वास्ते तुंहिंजी पूजा बंदि कराए गोवर्धन पर्वत खे पूॼायो हो, जंहिं ते मुंहिंजी कृपा थी थिए। तंहिंजो ई गुरूर मां टोरियां थो। सभई चयो जय श्री हरि। व्याकुल ॾिसी इंद्र घणो दीन बंद जद राए अभय कयो, तंहिं इंद्र खे मथे हथ घुमाए। श्री गोवर्धन नाथ इंद्र जो सर पंहिंजे चरणनि तां खणी उनखे धीरज ॾिनो। वरी कामधेनु गऊ पंहिंजे खीर सां ऐं ऐरावत हाथी गंगा जल सां श्री कृष्ण पार ब्रह्म परमेश्वर खे सनानु करायो ऐं देवराज इंद्र उन जा चरण धोई चरणा अमृत वरितो ऐं वासधूप ऐं विधीअ मूजिबि पूजा कई। कामधेनु गऊ श्री कृष्ण भगवान खे गोबिंद नाले सां पुकारे 14 भवननि जो राजा कोठियो। तंहिं वक़्तु देवताउनि श्याम सुंदर ते गुलनि फुलनि जी वर्खा कई ऐं नारद मुनि ऐं ॿियनि रखेश्वरनि ख़ुशि थी स्तुति कई। अप्सराउनि पंहिंजे पंहिंजे विमाननि ते नाच ॾेखारिया, गंधर्वनि बन गानो ॿुधायो ऐं सभिनी वणनि में गुल लॻी जमुना जल ख़ुशीअ जूं लहरूं हणण लॻो। उन वक़्तु टिनी लोकनि में अहिड़ी तरह आनंद थी वियो जहिड़ी तरह श्याम सुंदर जे अवतार वठण वक़्तु 14 भवननि में ख़ुशी थी हुई। ऐं पूजा करण खां पोइ जॾहिं इंद्र वेंकट नाथ जे साम्हूं हथ जोड़े बीठो त
तॾहिं गिरधारी महाराज इंद्र खे चयो, तूं कामधेनु गऊ समेत पंहिंजे आस्थान ते वञ, वरी कॾहिं बि मुंहिंजी लीला ऐं चरित्र में पंहिंजो दख़ल न कज। इंद्र, कामधेनु गऊ, ऐरावत हाथी, देवता, रखेश्वर ऐं ॿिया सभु श्री कृष्ण खे दंडवत करे पंहिंजे पंहिंजे आस्थान ते विया। जॾहिं बिंद्राबन बिहारी इंद्र खे मोकल ॾेई शाम जो ग्वाल ॿालनि ऐं गायनि समेत मुरली वॼाईंदो, मिठो मिठो ॻाईंदो पंहिंजे घर आयो, तॾहिं नंद यशोदा ऐं गोपियनि संदसि मोहिणी मूरत जी सूंहुं ॾिसी पंहिंजूं अखियूं ठारियूं। हे राजा, हिन कथा ॿुधण सां धर्म, अर्थ, काम ऐं मोक्ष चारई पदार्थ मिलनि था। ग्वाल छोकिरनि खे इंद्र अचण जी का बि ख़बर न पई हुई। सभई चयो जय श्री हरि। अध्याय 27 संपूर्ण थियो। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 28 अध्याय, जंहिंजो नालो आहे श्री कृष्ण जो वरण लोक में वञणु। श्री सुखदेव जी महाराज चवनि था, हे राजा, कार्तक सिडी दसमईअ जो नंदन एकादशीअ जो विर्त निर्जल रखियो। सॼो ॾींहुं पूजा ऐं भॼन में गुज़ारे राति जो जागी ॿिए ॾींहुं फ़क़ति हिकिड़ी ग़रीब ॿारस हुई। उन करे विर्त जो पारण करणु ॿारस में ज़रूरु सम्झी पहिरें राति पियो हो त उन वक़्तु अकेलो वञी जमुना नदीअ में सनानु करणु लॻो। तॾहिं जल जे निगहबाननि वञी वरुण देवता खे, जो जल जो राजा आहे, तंहिंखे चयो त हे महाराज, हिकिड़ो आदमी हिन वक़्तु जमुना में सनानु पियो करे। इहा ॻाल्हि ॿुधी वरुण देवता हुकुम ॾिनो त उनखे जले अचो। तॾहिं दूत नंद बाबा खे जमुना जल में जप कंदो पकिड़े नांग फांसीअ में ॿधी वठी विया। उन वक़्तु नंद श्याम ऐं बलराम जो नालो वठी घणो पुकारियो, पर दूतनि कुझु न मञियो। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 28 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।